अवांखे ॿुधायूं फैज़गंज जे इलाइक़े भंग बहण में सहाफ़ी जे मक़तूल चाचे जे कातिलनि जे जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ सोबो देरो रानीपुर ऐं हिंगोजा में एहतजाज कया विया। एहतजाज कंदड़ सहाफ़ियुनि जो चवणो हो त पुलिस क़त्ल में मुलविस जवाबदार गिरफ़्तार करण लाइ तयारु न आहे। फैज़गंज जे इलाइक़े भंग बहण में सहाफ़ी जे मक़तूल चाचे जे जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ सोबो देरो रानीपुर ऐं हिंगोजा में एहतजाज कया विया आहिनि। अवांखे ॿुधायूं पिया नाज़रीन मुख़्तलिफ़ शहरनि में एहतजाज कयो वियो आहे। एहतजाज कंदड़ सहाफ़ियुनि जो चवणो हो त पुलिस क़त्ल में मुलविस जवाबदार गिरफ़्तार करण लाइ तयारु न आहे। मुसलसल एहतजाज करण बावजूदि को बि तदारुक नथो कयो वञे। इन ते वधीक ॻाल्हायूं था। सोबो देरो मां फज़ल मोहम्मद मंगी असां सां लाइन ते मौजूदु हूंदो। रानीपुर मां रज़ा राजपर ऐं हिंगोजा मां अब्दुल जब्बार चांग असां सां टेलीफोन लाइन ते मौजूदु हूंदा। मूंखे ॿुधाइनि पिया फैज़गंज जे इलाइक़े भंग बहण में सहाफ़ी जे मक़तूल चाचे जी जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ सोबो देरो रानीपुर ऐं हिंगोजा में एहतजाज कयो वियो आहे। इन वक़्तु टाइम न्यूज़ जी रिपोर्टर फज़ल मोहम्मद मंगी असां सां लाइन ते मौजूदु आहे। जी फज़ल मोहम्मद, कहिड़ा तफ़सील आहिनि अव्हां वटि? जी बिल्कुल फैज़गंज इलाके भंगू बहण जे सहाफ़ी अली गौर भंगू जे चाचे जी कातिल जी गिरफ़्तारी लाइ प्रेस क्लब सोबो देरो अॻियां सहाफ़ी रात खेपुर जयगवान जमाल मोहम्मद खुड़ो वाहिद सामखियो फज़ल मंगी अली बख्श पलंगी आमिर चनो ऐं ॿियनि एहतजाज कयो। उन मौक़े ते एहतजाज कंदे अॻवान चयो त जेके जवाबदार आहिनि क़त्ल में मुलविस उन्हनि खे जल्द जल्द पुलिस खे गिरफ़्तार कयो वञे ऐं पुलिस जेका आहे ॼाणी वारियूं उन्हनि कातिलनि खे लिकाए रही आहे। जेकॾहिं कातिल गिरफ़्तार न थिया त ॿी सूरत में एहतजाज जो दायरो वधाए वेंदो। जी ठीकु आहे फज़ल मोहम्मद, अवां असां सां टेलीफोन लाइन ते मौजूदु रहिजो। मुख़्तलिफ़ शहरनि में एहतजाज कयो वियो आहे। रानीपुर मां टाइम न्यूज़ जे रिपोर्टर रज़ा राजपर बि टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे। जी रज़ा राजपर, कहिड़ा तफ़सील आहिनि अव्हां वटि? हाँ जी, पहिरां सहाफ़ी हितां खेरपुर जे सॾ ते भंगू बहण जे सहाफ़ी अली गौर भंगूअ जे चाचे जा कातिल जेके गिरफ़्तार न थियण ख़िलाफ़ सहाफ़ी हितां सोबे देरे जे अॻवान लाल बख्श छातो रज़ा राजपर वहीद सोलंकी ऐं सिकंदर सल्की शबीर जाफ़री नियाज़ मोमिन जामड़ो नज़ीर सोलंकी जी अॻवाणीअ में रानीपुर प्रेस क्लब वारो एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो ऐं हिननि जो चवणो आहे त भंगू बहण जे सहाफ़ी जेके उन्होंने चाचे जेके कातिल आहिनि हिन महिल ताईं गिरफ़्तार नथा कया वञनि ऐं पुलिस जेकी आहे उहा तहफ़ुज़ ॾियण में बिल्कुलु नाकाम वई आहे। सहाफ़ी कलम ज़रिए हमेशह सच लिखियो आहे जंहिं सबबु ख़ानदान खे टारगेट बणाए पियो वञे। हिननि IG सिंध SSB खेरपुर खां मुतालबो कयो त भंगू बहण जे सहाफ़ी चाचे जा जेके कातिल आहिनि उहे फौरन गिरफ़्तार कया वञनि, न त असां लाइ अमल अञा वधीक एहतजाजनि जो जोड़ींदासीं। जी ताहिरा। ठीकु आहे रज़ा राजपर, अवां असां सां लाइन ते मौजूदु रहिजो। अव्हांखे ॿुधाइनि पिया नाज़रीन सोबो देरो रानीपुर ऐं हिंगोजा में एहतजाज कयो वियो आहे। टाइम न्यूज़ जे रिपोर्टर अब्दुल जब्बार चांग असां सां लाइन ते मौजूदु आहे। जी अब्दुल जब्बार चांग, कहिड़ा तफ़सील आहिनि अव्हां वटि? जी बिल्कुलु ताहिरा, अव्हांखे ॿुधाईंदो हलां त सहाफ़ी साद खेरपुर जे सॾ ते भंगू बहण जे सहाफ़ी अली गौर भंगू जे चाचे जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ हिंगोजा में सहाफ़ी साद खेरपुर जे अॻवान चमन राजपर मोहम्मद सिद्दीक सोलंकी हाकिम सातो सिकंदर दुनियो मुबशर जांगर ऐं ॿियनि जी अॻवानी में प्रेस क्लब आॾो एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। एहतजाज कंदड़ मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त सहाफ़ी अली गौर भंगू जे चाचे खे कत्ल कंदड़ जवाबदार अञा ताईं गिरफ़्तार न आहिनि थी सघिया। सहाफ़ियुनि खे तहफ़ुज़ ॾिनो वञे। हिननि मुतालबो कयो त फौरी तौर ते जेकॾहिं जवाबदार गिरफ़्तार न कया विया त SSP ऑफिस जे ॾाढो धरणो हयो वेंदो। हिननि इहो बि चयो त हिकु पासे सिंध असेंबली में बिल पास कयो पियो वञे, ॿिए पासे वरी सहाफ़ियुनि मथां तशदुद, इहो सिधो सो हिकिड़े सहाफ़ियुनि मां कलम दड़ियुनि सां हिकिड़ी नाइंसाफ़ी आहे। ठीकु आहे, महिरबानी अव्हां जी अब्दुल जब्बार चांग। अव्हां तफ़सील ॿुधाया हिंगोजा मां, रज़ा राजपर रानीपुर मां तफ़सील ॿुधाए ॾियो हो ऐं फज़ल मोहम्मद सोबो देरो मां तफ़सील ॿुधाया। तव्हांखे ॿुधायूं पिया नाज़रीन फैज़गंज जे इलाइक़े भंग बहण में सहाफ़ी जे मक़तूल चाचे जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ सोबो देरो रानीपुर ऐं हिंगोजा में एहतजाज कयो वियो।